بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله وصلى الله على محمد وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم حسین منی وأنا من الحسین. नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. नाज़रीन किराम अॼु असां पंहिंजे मौज़ू ग़म हुसैन में रोइण सुन्नत रसूल आहे, बिदत नाहे, इन मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं. ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उहा अज़ीम हस्ती आहिनि जंहिंजे लाइ रसूल इस्लाम जो इरशाद मुबारक थी रहियो आहे, हुसैन मिनी व अना मिनल हुसैन. हुसैन मूं मंझि आहे, मां हुसैन मंझि आहियां. अहब्बल्लाहु मन अहब्ब हुसैना. अल्लाह उन सां मुहबत कंदो जेको मुंहिंजे इन हुसैन सां मुहबत कंदो. बस नाज़रीन किराम, शिया सुन्नी किताबनि में हिकु मशहूर रिवायत आहे. उम फज़ल बिन्त हारिस बयान थी करे त मूं हिकु ख़्वाब ॾिठो ऐं अजीब ग़रीब ख़्वाब हुयो. उहो ख़्वाब ही हुयो त मूं ॾिठो आहे त रसूल इस्लाम जे जिस्म जा गोश्त जो हिकु टुकड़ो कटे करे मुंहिंजे झोली में रखियो वियो आहे. इहो ख़्वाब जॾहिं मूं ॾिठो त ॾिनसि ऐं जल्दी जल्दी में मां रसूल इस्लाम जी ख़िदमत में आयसि. या रसूल अल्लाह, मुंहिंजा माउ बाप तव्हां तां क़ुर्बान, मूं हिकु अजीब ग़रीब ख़्वाब ॾिठो आहे. रअयतु कअन्न क़ितअतन मिन जसदिक क़ुतिअत व वुज़िअत फ़ी हजरी. या रसूल अल्लाह, मूं ॾिठो आहे त तव्हांजे जिस्म जो हिकु टुकड़ो कटे करे मुंहिंजी झोली में रखियो वियो आहे. रसूल इस्लाम फरमाइनि था, उमे फज़ल, इहो ख़्वाब जेको आहे बुरो नाहे, बल्कि इहो हिकु उम्दा ख़्वाब आहे. उम फज़ल ख़ैरन रअयती तलिदु फ़ातिमा ग़ुलामन फ़यकूनु फ़ी हजरिक फ़वलदत फ़ातिमा अल हुसैन. उम फज़ल, तव्हां भलो ख़्वाब ॾिठो आहे. मुंहिंजी लख़्त जिगर फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे बतन मुबारक मां हिकु बचिड़ो पैदा थींदो ऐं उन जी परवरिश तव्हां ई कंदो. उमे फज़ल इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थी ऐं वक़्तु गुज़रियो. थोरे वक़्त खां पोइ उमे फज़ल थी चवे, मूं ॾिठो त 3 शोबान 4 हिजरी में मदीना मुनवरा में बतन मादर ज़हरा मां आगोश मादर ज़हरा में हुसैन अलैहिस्सलाम अची विया. त आऊं हसब हुकुम मुताबिक़ मौला हुसैन जी ख़िदमत कंदी रहियसि ऐं हिकु ॾींहुं उन ई मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी करे रसूल इस्लाम जी बारगाह में हाज़िर थियसि. रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन बचिड़े खे खणी करे, हुसैन मौला खे खणी करे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम सां तमामु घणो प्यारु करणु लॻा. ऐं प्यारु करण सां गॾोगॾु मूं ॾिठो त रसूल इस्लाम काइनात जो रसूल रोइणु शुरू थी वियो ऐं मूं रोइण जो सबबु पुछियो
त काइनात जा रसूल फरमाइनि था फज़ल हाणे जिब्राइल मूं वटि आयो हुयो ऐं मूंखे ॿुधायई त अल्लाह जा रसूल तुंहिंजे हिन नवासे खे मज़लूम इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे तुंहिंजी उम्मत ज़ुल्म ऐं सितम सां शहीद कंदी। फज़ल न सिर्फ़ एतिरो बल्कि जिब्राइल उॾाम करे पर हणी करे ऐं जंहिं जॻह ते नवासे रसूल इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम शहीद थींदो उतां जी मिटी खणी अची मूंखे जिब्राइल ॾिनी आहे। बस नाज़रीन, इन वाक़े मंझां रिवायत मंझां इहो मालूम थियो त काइनात जा रसूल इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो बचपन जो ज़मानो आहे उन ते गिरियो कनि था ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम अञा ज़िंदा आहिनि। ज़िंदा ते रसूल इस्लाम जो गिरियो करणु इहो असांजे लाइ सबक़ आहे, इहो असांजे लाइ दर्स आहे त मौला हुसैन जे ग़म में रोइणु सुन्नत रसूल आहे।